दखण वजीरिस्तान जे अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आहियां संझा सैयद ऐं मां आहियां काइनात शेख। हाणे रुख़ कंदासीं हेडलाइंस। दखण वजीरिस्तान जे मकीन चेकपोस्ट ते दहशतगर्दनि जो हमलो। ISPR मूजिब हमले में पाक फौज जा 4 जवान शहीद। जवाबी कार्रवाई में 4 दहशतगर्द भी मारिजी विया। शहीदनि में इमरान अली, आतिफ जहांगीर, अनीसुर रहमान ऐं अज़ीज़ शामिल। इलाइक़े में क्लीयरेंस लाइ ऑपरेशन जारी आहे। सामूंडी फोर्स की मेज़बानी हेठ सतीघर मुल्की सामूंडी मश्क अमन तकरीब। नेवल चीफ जो चवणु आहे त मश्क में शरीक सभिनी मुल्कनि जी आजियां कयूं था। पाक नेवी मेरीटाइम की सिक्योरिटी लाइ कदम खया आहिनि। नेवल फोर्स जो अमन जो गॾियल पैगाम आहे। हिते में इस्तेकाम लाइ पाक नेवी हर वक्त तैयार आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट में वकीलनि ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई लाइ बेंच क़ाइम। वकीलनि ख़िलाफ़ तौहीन अदालत जी ॿुधणी 18 फ़रवरी ते थींदी। वकीलनि खे ज़ाती हैसियत में पेश थियण लाइ नोटिस जारी। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 33 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए वियो। फौतनि जो अंग वधी 12,218 ताईं पहुतो। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1,1270 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग वधी 5,60,363 थी वियो। कराची के मेहरान जानवर इलाके में पुलिस कार्रवाई छॾवारनि खे गिरफ्तार करे हथियार ऐं ॿियो सामान हथ करण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार केतिरनि ई केसनि में घुर्बल आहिनि। वधीक जांच कई पई वञे। गौसपुर वेझो कोड़े सबब 3 धार हादसनि में 1 ॼणो फौत, 9 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। पुलिस जो चवणु आहे त वाक़िया कोड़े सबब पेश आया आहिनि। वधीक जांच कई पई वञे।